محمد وآله وصحبه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألم تر إلى الملأ من بني إسرائيل من بعد موسى إذ قالوا لنبي لهم وابعث لنا ملكا نقاتل في سبيل الله آمنت بالله صدق الله العظيم وصدق رسول النبी الकरीम। इन आयत मुबारक जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां बाद जो क़िस्सो बयानु थो फरमाए। हिकिड़ी क़ौम हुई जंहिंजो नालो हो क़ौम जो नालो उमालका। उन क़ौम जो बादशाह हुयो जालूत। ये फ़लस्तीन ऐं मिस्र जे साहिल जे मथां आबाद हुया ऐं उनखे लश्कर पंहिंजा हुआ, बादशाही पंहिंजी हुई। क़ौम बनी इसराइल जे मथां हमिलो करे ऐं उन्हनि खे भॼाए कढियऊं, किन खे क़ैद कयऊं, किन खे क़तल कयऊं। यानी इहा क़ौम ज़ेरदस्त थी वई। बनी इसराइल जी क़ौम जेको ॾाढो हूंदो आहे हमेशह पंहिंजे ॾाढ जे मथां क़ाइमु हूंदो आहे, उन्हनि खे मौक़ो मिली वियो ऐं हिननि जी बदअमली जे करे हिननि खे शिकस्त मिली। जो मैदान में रहण जे लाइ अमल जो हुजणु ज़रूरी आहे। उनखां बाद में बनी इसराइल क़ौम जेका आहे दरबदर थी वई ऐं ज़वाल जो वक़्तु अची वियो उन्हनि जे मथां। तव्हांजो हिकिड़ो वक़्तु अहिड़ो अची वियो जो अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि जे विच में अल्लाह जी हिकु नबी खे ज़ाहिर फरमायो जंहिंजो इस्म मुबारक आहे हज़रत अशमूईल अलैहिस्सलाम। इन शमूईल लिखियो आहे पर अल्फ़ बि अथसि हुन। अशमूईल अलैहिस्सलाम उहो अल्लाह जो नबी उन में ज़ाहिर थियो। उन ई क़ौम मां इहा क़ौम हली पंहिंजे नबी वटि आई। हाणे तूं अल्लाह जो नबी आहे, तोखे अल्लाह असांजे विच में मबूस फरमायो आहे, असांजे लाइ दुआ घुर। असांजी मिल्कियतूं, असांजा मुल्क, असांजूं सभु शयूं असांखां जालूत खसे वियो आहे। तव्हांजो बैतुल मक़दस खे बि पंहिंजे कब्ज़े में करे छॾियो अथई। त अल्लाह असांजी मदद फरमाए या अल्लाह असांखे को सुपह सालार ॾे, यानी को बादशाह ॾे जेको असांजी अॻुवाणी करे ऐं असांखे मुतहिद करे, असांखे गॾु करे। असांजे अंदरि नौजवान बि आहिनि, बहादुर बि आहिनि, जंगी बि आहिनि, पर उनजी क़ियादत करण वारो केरु कोन्हे। तूं असांजी रहनुमाई फरमा। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमाद अलम तर इलल मलए मिन बनी इसराईल मिन बाद मूसा। हे मुंहिंजा सुहिणा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तो कोन ॾिठो बनी इसराईल जे उन गुरूह खे मूसा अलैहिस्सलाम खां बाद में इज़ क़ालू लिनबी वब्अस लना मलिका। जॾहिं अची पंहिंजे नबी खे ईअं चयूं त असांजे लाइ दुआ घुर त रब असांजो असांजे विच में असांजे लाइ को सुपह सालार को बादशाह मुक़ररु करे। नुक़ातिल फी सबीलिल्लाह, सुपह सालार हूंदो त पोइ असां अल्लाह जे रस्ते में जंग कंदासीं। जंग जे लाइ नज़्म ज़ब्त हूंदो आहे, ईअं जंग न थींदो आहे, इनफिरादी तरह सां जंग न थींदी आहे। रियासत हुजे, रियासत जे अंदरि बादशाह हुजे, उन जे अंदरि मशीर हुजनि, को बि क़दम खणिबो उन में सियासत बि हुजे, हिमत बि हुजे, ज़रूरत बि हुजे, तक़वा बि हुजे, अमल सालिह बि हुजे, पोइ अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि खे कामयाबी नसीब फरमाए। क़ाल हल असैतुम इन कुतिब अलैकुमुल क़िताल अल्लाह तुक़ातिलू। अल्लाह जे नबी उन्हनि खे फरमायो त थी सघे थो जो अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात तव्हांजे मुतालिबे मुताबिक़ तव्हांजे लाइ बादशाह मुक़ररु करे ऐं पोइ तव्हां जंग न कयो। जंग न कयो, मूंखां दुआ बि घुरायो ऐं ख़ुदा ताला मुक़ररु फरमाए पोइ तव्हां जंग न कयो। अल्लाह तुक़ातिलू, तव्हां जंग न कयो। कालू मालना अल्लाह नुक़ातिल फी सबीलिल्लाह। चयाऊं क़ौम जे माण्हू त छा थियो आहे असांखे जो असां अल्लाह जी राह में जिहाद न कंदासीं। क़द उख़रिजना मिन दियारिना व अबनाइना, बेशक असां कढिया विया आहियूं पंहिंजे घरनि खां, असांजा पुट कढिया विया, असांजा नसुल कढिया विया, असां दरबदर जी ज़िंदगी गुज़ारियूं था पिया। असांखे छा थियो, असां में वॾी ज़रूरत आहे। अल्लाह रुॻो असांखे सुपह सालार फलम्मा कुतिब अलैहिमुल क़ितालु तवल्लू इल्ला क़लीलम मिनहुम।
पोइ जॾहिं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उन में उहो जवान मुक़ररु फरमायो, सुफ़ो सालार उनखे ॾिनाई, ऐं पोइ अलाह ताला उनजे मथां जंग मुक़ररु फरमाई त हाणे तव्हांजे मथां जंग करणु फ़र्ज़ु आहे। जेको तव्हां मुतालबो कयो अलाह ताला जी ज़ाते बाबरकात तव्हांखे ॾिनो आहे। अलाह ताला तवल्लू इला कलीम मिनहुम, खोड़ भॼी विया, थोरा वञी बचिया। जॾहिं जिहाद जो सॾु थियो त खोड़ ई मुंहुं मटे ऐं वञी पनाह जूं जायूं ॻोल्हियूं। वल्लाहु अलीमुम बिज़ालिमीन, ऐं अलाह ताला ज़ोर ॼाणींदा आहे ज़ालिमनि खे। वक़ाल लहुम नबीहुम इन्नल्लाह क़द बास लकुम तालूत मलिका, ऐं अलाह जे नबी उनखे इरशाद फरमायो त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात तव्हांजे लाइ हज़रत तालूत खे बादशाह ॾिनो। तालूत केरु हुयो? हुन क़ौम बनी इसराइल जो हिकिड़ो धोबी हुयो, कद जो तमामु वॾो बहादुर बि हुयो। जॾहिं हज़रत शमूल अलैहिस्सलाम रब जी बारगाह में दुआ घुरी त मुंहिंजा मालिक सुणा, हिननि जे लाइ को सुपर सालार ॾे, बादशाह ॾे, इहे जेके हिन जी क़यादत करे, हिननि खे गॾु करे। त हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम जी ज़ाते बाबरकात उन नबी वटि हिकिड़ी लठ खणी आई। लठ हाणे ॾिनईसि, हीअ लठ अथई हिन क़ौम जे अंदरि जंहिंजो क़द हिन लठ जे बराबरि थिए, इहो हिननि जो बादशाह आहे। जहिड़ो त टारणो आहे न, असां वटि बादशाह कबस जेको इलेक्शन कटे वञे। पर इस्लाम जा वरी नज़्मो ज़ब्त ॿिया आहिनि। हाणे हीअ क़ौम जेका सो वॾी फिरणी गिणी क़ौम आहे। ॿ टे क़िसा तव्हां पोइ बि ॿुधी आहियो। बनी इसराइल हिकिड़ी वॾी मकार क़ौम आहे। अॼु ॾींहं ताईं उन्हनि मां मकर वियो आहे ई कोन। अहले किताब बि आहिनि, वरी उन्हनि में मुशरिक बि आहिनि, ग़लतबाज़ बि आहिनि, ज़ालिम बि आहिनि। हाणे जेके पंहिंजे नबियुनि सां सही न हलिया, हाणे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हिकिड़ी लठ मोकिली हज़रत शमूल अलैहिस्सलाम ॾे, जंहिंजो क़द हिन जे बराबरि थिए, इहो बनी इसराइल क़ौम जो बादशाह। हुन तालूत जो इहो गॾह बि धोबी त हुयो। हुन गॾह खे ॻोल्हींदो ॻोल्हींदो हज़रत शमूल अलैहिस्सलाम जे भरिसां जो गुज़रियो त अलाह जे नबी हिन खे ॾिठो, सॾके छॾिया, आयो, बीठो, ॾिठे त वाह वाह, लठ खणी कच्छ आई त लठ बिल्कुलु बराबरि बीठी आहे। हे नालो छा अथई? हे तालूत। छा कंदो आहे? मज़ूरी कंदो आहियां साईं, कपिड़ा घुमंदो आहियां, घुमी आहियां। अलाह जे नबी हुनखे इरशाद फरमाए त अलाह ताला तोखे क़ौमी बनी इसराइल जो बादशाह चूंडियो आहे। चूंडिजी त वियो। अलाह जे नबी जो तव्हांजो मूंखे चयो हो त तूं दुआ घुर त अलाह असांखे सुफ़र सालार ॾे, बादशाह ॾे। क़ौम में ऐलान कयो त हे आहे, हे अची वियो तालूत। ॾिसी करे हैरान थी विया, हीअ असांजी क़ौम जो ख़सीस माण्हू, हिनखे असां न सुञाणे, हर कोई सुञाणे। हे त असांजा लटा धोईंदो आहे, सो बि किराए ते, पैसनि ते, मज़ूरीअ ते। हाणे हिनखे कीअं था तस्लीम कनि? पर अलाह जी मर्ज़ी आहे, जंहिंखे रब करीम चाहे बादशाही ॾे, नबूअत सां सरफराज़ फरमाए, अलाह जी चूंड पंहिंजी हूंदी आहे। हुननि जे मथां एतिराज़ वारियो त साईं इहो त नथो थी सघे। तव्हां चयोसीं त को बादशाह चूंडे ॾे, तूं वरी असांजे लाइ मज़ूर चूंडे खणी असांजे लाइ वॾो करे बीहारियो आहे। काला अन्ना यकून लहुल मुल्क अलैना, कीअं हुजे थो, कीअं हुजे बादशाही मथे असांजे। व नहनु अहक़ु बिल मुल्क मिनहु, असां ज़ोर हक़दार आहियूं बादशाही जी इन खां। हिन में छा आहे? हिन में कुझु कोन्हे। फरमाए त इन अल्लाह क़द बास लकुम तालूत मलिका, अलाह तव्हांजे लाइ बादशाह करे मोकिलियो आहे तालूत खे। हुन चए त इहो त थी नथो सघे, हिन में त का सलाहियत असांखे नज़र नथी अचे जो हिकिड़ो अमूम माण्हू, आम माण्हू केतिरो असांजो बादशाह थी सघे। असां हिन खां वधीक हक़दार आहियूं। वलम युक्त सअतम मिनल माल, ऐं ॾिस त हिन वटि त माल ई कोन्हे कोई। क़ाल इन अल्लाह हस्तफ़ाहु अलैकुम, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात तव्हांजे मथां हिन खे चूंडियो आहे। माल जे करे को बादशाह थोरी थींदो आहे। हीअ बादशाही मिलंदी आहे अलाह जे चूंड जे करे। तव्हां घुरियो आहे, अलाह तव्हांखे ॾिनो आहे, तव्हां हिन जे मथां किफ़ायत कयो। वज़ादहू बस्ततन फिल इल्म वल जिस्म, अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन खे इल्म में बि कुशादगी अता फरमाई आहे, जिस्म में बि कुशादगी अता फरमाई आहे। वल्लाहु यूती मुल्कहू मन यशाउ, अलाह ताला जी मर्ज़ी आहे जंहिंखे पंहिंजो मुल्क अता फरमाए। वल्लाहु वासिउन अलीम, ऐं अलाह ताला कुशादी इल्म वारो आहे। हज़रत तालूत खे उन क़ौम जे वास्ते बादशाह मुक़ररु कयो, जेका क़ौम बदहाली जो शिकार हुई, पंहिंजे अमलनि जे करे जेका सवालत जी शिकार हुई। ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात उन्हनि जे लाइ सुपर सालार बादशाह हिन खे इंतिखाब फरमायो। पर क़ौम उनखे मञण जे लाइ तयारु न हुई।
छो जो इहो दुनिया जो दस्तूर आहे। दुनिया जा माण्हू हमेशह दुनिया वारे माण्हू खे ॻोल्हींदा आहिनि, उनखे चङो मुड़ुसु सम्झंदा आहिनि। लबा मोतबर उनखे चयो जंहिं वटि पैसा घणा हुजनि, वज़ीर आला वज़ीर आज़म बि उहो थिए जेको दौलत जे ढेर ते वेठो हुजे, पर अलाह जो इंतिख़ाब इन खां सिवा हूंदो। ऐं ख़ुदा ताला हिन में ॿ शयूं इरशाद फरमायूं। फरमाए त ज़ादहू बस्ततन फिल इल्मी वल जिस्मी, अलाह ताला उनखे कुशादगी अता फरमाई आहे इल्म में बि जिस्म में बि। यानी इल्म जेको आहे सो अहिड़ी शइ आहे जेको बादशाह जो हुजणु ज़रूरी आहे। बादशाह जे लाइ इल्म जो हुजणु ज़रूरी आहे। यानी बग़ैर इल्म जे को अॻुवाण नथो थी सघे। जाहिल अॻुवाण थींदो त उहो अञा बि क़ौम खे बर्बाद ऐं वीरान कंदो, पर इल्म वारो माण्हू हूंदो उहो उनखे अॻिते खणी हलंदो। ऐं जिस्म मां मुराद अलाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे महफ़ूज़ जिस्म अता फरमाए। ऐं जिस्म त हुजे पर जिस्म जी हिफ़ाज़त करण वारो हुजे। जेको पंहिंजे जिस्म में ज़ियानत करे थो पियो उहो बि त कामयाबु कोन्हे को। अलाह ताला जी ज़ात बाबरकात हिन जे लाइ अलाह बादशाह खे मुक़ररु फरमाई ऐं क़ौम मञण जे लाइ तयारु न हुई। पोइ अॻिती अलाह ताला जी ज़ात बाबरकात बयानु फरमाए थो पियो त हुन क़ौम हिकिड़ो शर्त विधो। जेकर तालूत बादशाह असांजो थिए थो, पर हुनजे लाइ हिकिड़ो शर्त आहे। उहो शर्त कहिड़ो हुयो? उहो शर्त हीअ हुयो जो उन्हनि वटि हिकिड़ी संदूक हुई। संदूक यानी पेटी। उहा संदूक हज़रत आदम अलैहिस्सलाम जे मथां अलाह ताला जी ज़ात बाबरकात लाथी हुई। हुन संदूक जे अंदरि अलाह जे नबियुनि जी तस्वीर हज़रत आदम अलैहिस्सलाम खे मिली। हज़रत आदम अलैहिस्सलाम उहा संदूक वरी हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे हवाले कई। उहे हलंदे हलंदे हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि पहुती। पोइ मूसा अलैहिस्सलाम हुन संदूक जे अंदरि वरी पंहिंजे तौरे ते जूं कुझु फरियूं जेके शहीद कयूं उहे बि रखिया आहिनि। अॻिते हली वरी पंहिंजो बटको बि हुन में रखिया आहिनि, पंहिंजी लट बि रखिया आहिनि। हज़रत हारून अलैहिस्सलाम जो बि तबरक हुआ उहे बि हुन में रखिया आहिनि। पर उहा संदूक कहिड़े कम जी हुई त मूसा अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात पाण खे जॾहिं बि कंहिं हाजत पवंदी हुई त अलाह जो नबी हुन संदूक खे रखी दुआ घुरंदो, अलाह क़बूल फरमाईंदो। पोइ वरी बनी हुनजो ज़िक्र क़ुरान पाक में अरबी में सरबत ताबूत अॻी आयत में अचे थो पियो। पोइ जॾहिं उमालका क़ौम जे सरदार बादशाह जालूत बनी इसराइल ते जो हमिलो कयो, इहा संदूक हुन खां खसे हली। हुनखे भॼाए कढी संदूक जंहिं संदूक जे वसीले सां रब जी बारगाह मां फतेह घुरंदा उहा शइ हिन खां खसंदी, उहो खणी हलियो वियो। हाणे जॾहिं तालूत हिन जे लाइ बादशाह मुक़ररु थियो त बनी इसराइल उहो शर्त विधो पंहिंजे नबी सां त जेकॾहिं संदूक उहा मोटी हिन वटि अचे त पोइ असां हिनखे बादशाह मञीदासीं, न त न मञीदासीं। जेको उहो खसे पियो। अॻिते किसो हलंदो। दुआ अलाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।